सिंध हुकूमत 4 अप्रैल ते सूबे में आम मोकल जो ऐलान करे छॾियो। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते आम मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ सबब आम मोकल हूंदी। ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते सूबे में आम मोकल जो ऐलान कयो आहे। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते आम मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अवां खे आगाह कयूं त 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ सबब आम मोकल हूंदी। अवां खे कराची मां ख़बर ॾियूं पिया। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते सूबे में आम मोकल जो ऐलान कयो आहे। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते आम मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ सबब आम मोकल हूंदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते सूबे में आम मोकल जो ऐलान कयो आहे। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते आम मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ सबब आम मोकल हूंदी। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते सूबे में आम मोकल जो ऐलान कयो आहे। ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते आम मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ सबब आम मोकल हूंदी। 4 हुकूमत 4 अप्रैल ते सूबे में आम मोकल जो ऐलान कयो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सिंध हुकूमत 4 अप्रैल ते आम मोकल जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। 4 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ सबब आम मोकल हूंदी। इस वक्त जो ख़बरों वधी ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो ॾाढी TV न्यूज़।